जय झूलेलाल। जय झूलेलाल। तव्हांजो स्वागत आहे असांजे हिन कार्यक्रम में। सभिनि खां पहिरीं त तव्हांखे अॼु जो असांजो कार्यक्रम कीअं लॻो? ये 1000 सिंधी लेडी खे मिलणु इन खां वधीक कहिड़ो सौभाग्य थी थो सघे। ऐं मां एतिरे लेडी सिंधी खे पंहिंजे क़ाइदे जो ज्ञान जो थोरो आइडिया ॾेई सघियो, हिन खां वधीक कोई ख़ुशी थी नथी सघे। ऐं अहिड़ो प्लेटफॉर्म त मां सोचियां थी कि ॿिए किथे मिली नथो सघे। अच्छा, त मां उनजे लाइ जीअं स्टेज ते बि चयो, मुंहिंजो मेन चवणु ईअं आहे कि ये जनरल सेक्शन जजमेंट भाषण ॾियण सां कंहिंजी लाइफ बदिले नथी। ॿुधूं था, पोइ घर वञूं था, पोइ उन ई रूटीन में हली था वञूं। मुंहिंजो तव्हांखे इहो ई चवणु आहे, भई तव्हां सेक्शन अहिड़ो रखो, इंटरेक्शन सेक्शन। कई लेडीज़ खे पाण खे वणंदो न आहे पंहिंजी ॻाल्हियूं जो एक्सपोज़र ॾियणु, त हुनखे अहिड़ो इंटरेक्शन जो रखो कि हुननि खे पंहिंजी तकलीफ़ डायरेक्टली असांखे पुछी सघे। मां अहिड़ो इंटरेक्शन रखंदी आहियां जंहिंमें लेडीज़ पंहिंजा प्रॉब्लम शेयर कंदियूं आहिनि ऐं पोइ असां उनखे उनजो सॉल्यूशन ॾींदा आहियूं। उहो लाइव सेशन सां, उहो इंटरेक्शन सां हुननि जी प्रॉब्लम सॉल्व थींदी आहे। रियल पर्पस जेको अचण जो हूंदो आहे, उहो उन्हनि खे मन में जेको कॉन्फिडेंस डेवलप कराइणो हूंदो आहे, उहो थी थो सघे। छाकाणि हुननि खे ख़बर पवंदो आहे मुंहिंजा अधिकार कहिड़ा आहिनि। उहो अधिकार तॾहिं ई ख़बर था पवनि जॾहिं हर कंहिं छोकिरी खे पाण खे कहिड़ो प्रॉब्लम आहे उहो चए। ऐं छोकिरी घर खां ॿाहिरि निकिरी करे पंहिंजो प्रॉब्लम सेफली कंहिंसां शेयर करे, कंहिं ते भरोसो करे। अॼुकल्ह छोकी जो ॾाढो इहो आहे कि वधीक छोकिरी ॿाहिरि नथी निकिरे या भरोसो नथी करे सघे, समाज में नालो छा रहंदो, माउ पीउ खे छा चवंदा, इहे सभु ॻाल्हियूं बि उथंदियूं आहिनि। त इन हिमत जे लाइ ॿ शब्द। हिमत लाइ त मां इहे ई चवंदमि, तव्हां सभु इहे जनरेशन जी छोकिरियूं आहियो, असां सभु इहे जनरेशन जा आहियूं। असां न को कंहिंसां ॾकूं था, न को मेल फीमेल जो फ़र्क़ु कयूं था। असां उहो जनरेशन में पैदा थिया आहियूं जंहिंमें छोकिरा छोकिरी जे विच फ़र्क़ु न आहे। हा, जनरेशन जो कम्युनिटी जो उहो हले थो, पर तव्हां उहो जनरेशन में आहियो, मां उहा जनरेशन में आहियां कि असां कंहिंजी परवाह करण जी ज़रूरत न आहे ऐं पंहिंजो अधिकार ऐं पंहिंजी यू लिव फॉर योर सेल्फ विथ ऑल रिस्पेक्ट एंड डिग्निटी। पंहिंजी डिग्निटी ऐं पंहिंजे रिस्पेक्ट लाइ क़ाइदो जो यूज़ कयो ऐं पाण खे पंहिंजी ज़िंदगी सफल कयो। इहे मुंहिंजो संदेश आहे। थैंक यू।